कारोबार में सोलाई ऐं सहूलियत ते ॿुधल वापारी पॉलिसी तैयार करण जी ज़रूरत आहे। मुल्की दरामद खे वधीक सवलो बणाइण बाबति तकड़ा उपाउ वठता वञनि। वापार ऐं कारोबार में निजी शोबे सां मुशावरत खे यकीनी बणाए वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी वापार जे शोबे बाबति इजलास दौरान हिदायत। संदसि चवणु आहे त मुल्की ऑटो सेक्टर जी तरक़ीअ लाइ डिलेशन पॉलिसी ते अमल दरामद करायो वञे। बरामदी शोबे जो हर महीने में 2 भेरा पाण जाइज़ो वठंदसि। मुल्की तरक्की में निजी शोबे ऐं सनत जो किरदार इंतिहाई अहम आहे। ट्रेड एंड इन्वेस्टमेंट ऑफिसरनि जी कारकर्दगी जाचण लाइ जाम हिकमत अमली जोड़ी वञे। पाकिस्तान सां नए कर्ज प्रोग्राम ते ॻाल्हियुनि लाइ IMF जी टेक्निकल माहिरनि जी टीम पाकिस्तान पहुची वई। नाणे खाते जे ज़रियनि मूजिबि नए कर्ज प्रोग्राम ते ॻाल्हियुनि जी शुरूआत 15 मई खां थींदी। IMF मिशन चीफ नेथन पोर्टर वफ़द जी क़यादत कंदो। माहिरनि जी टीम नाणे वारी वज़ारत ऐं FDR अख़्तियारनि सां मुलाक़ातूं कंदी। ॻाल्हियुनि खां पहिरियां माहिरनि जी टीम हुकूमत सां डेटा ते ॻाल्हि ॿोल कंदी। नाणे वारी वज़ारत नए कर्ज प्रोग्राम ते आलमी मालियाती फंड सां ॻाल्हियुनि लाइ तयार आहे। नओं कर्ज प्रोग्राम 6 खां 8 अरब डॉलर ऐं वक़्तु 3 साल या उन खां वधीक थी सघे थो। कराची कोर कमांडर हाउस में फ़ौजी ऑफिसरनि ऐं जवाननि खे एज़ाज़ ॾियण वारी तक़रीब। ISPR मूजिबि फ़ौजी ऑफिसरनि ऐं जवाननि खे सितारा इम्तियाज़ मिलिट्री, तमग़ा इम्तियाज़ मिलिट्री ऐं तमग़ा विसालत सां नवाज़ियो वियो। 9 शहीद फ़ौजियुनि जे पोरियनि तमग़ा विसालत वसूल कयो। 14 ऑफिसरनि खे सितारा इम्तियाज़ मिलिट्री ऐं 19 ऑफिसरनि खे तमग़ा इम्तियाज़ मिलिट्री सां नवाज़ियो वियो। कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार ख़ास मेहमान तौर शिरकत कई। तक़रीब में आला फ़ौजी ऑफिसरनि ऐं अवार्ड हासिल कंदड़नि जा घर भाती बि वॾे अंग में शरीक थिया। पाकिस्तान नेशनल स्पेस एजेंसी सिपारको के पाकिस्तानी खलाई मिशन आईक्यूब कमर मां पहिरीं तस्वीर मौसूल थी वई। चीन जी खलाई मिशन चिंग E6 जे सहकार सां पाकिस्तान जो खलाई मिशन आईक्यूब कमर चंड जे मदार में 2 ॾींहं अॻु दाख़िल थियो हो। सिपारको मुताबिक़ आईक्यूब कमर चंड जे चौधारी 3 चकर लॻाए चुको आहे। सुप्रीम कोर्ट नैब तमीमूं कलदम करार ॾियण ख़िलाफ़ हुकूमती अपीलूं मुक़रर करे छॾियूं। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच 14 मई ते ॿुधणी कंदी। सरकारी यूनिवर्सिटीज़ में वाइस चांसलर जी मुक़ररी ते पाण मुरादो नोटिस केस बि सुप्रीम कोर्ट में ॿुधणी लाइ मुक़रर कयो वियो। चीफ जस्टिस जी सरबराही में 3 रुकनी बेंच 15 मई ते ॿुधणी कंदी। इस्लामाबाद की मकामी अदालत तहरीक इंसाफ के चेयरमैन बैरिस्टर गौहर उमर अयूब, आमिर मुग़ल और शुएब शाहीन की अबूरी ज़मानत मंजूर करे वरती। अदालत PTI अगवाणन के 5-5 हज़ार रुपयन के मुचलकन एवज़ अबूरी ज़मानत मंजूर कई। धुरियुन के नोटिस जारी, केस की ॿुधणी 21 मई ताईं मुलतवी। ख़ुसूसी सीड़पकारी काउंसिल जो मक़सद कंहिं इदारे की जगह वठण या कब्ज़ो करण नाहे। SIFC ऐं मईशत के ॿियनि शोबनि में फ़ौज जो किरदार हुकूमत की मर्ज़ी मुताबिक़ सिर्फ़ ऐं सिर्फ़ सहूलियतकारी जो आहे। DG ISPR मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी जो बयान। संदसि चवणु आहे त पाक फ़ौज जे आला इंतज़ामी ऐं टेक्निकल सलाहियतुनि खे नज़र में रखंदे हुकूमत चाहे थी त उन सां पाकिस्तान जी मईशत खे बहितर बणाइण लाइ सहूलियतकारी ऐं राब्ते लाइ इस्तेमालु कयो वञे। फ़ौजियुनि जी सलाहियतुनि जे मईशत जी बहितरी लाइ सॼी दुनिया में इस्तेमालु कयो वेंदो आहे, पर पाकिस्तान में कूड़ ऐं प्रोपेगेंडा एतिरे क़दुरु वधी वियो आहे जो उन जे हाकारी क़दमनि खे बि तनक़ीदी नज़र सां ॾिठो वेंदो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी इस्लामाबाद के सेक्टर H में जेल की अदावत के पहिरें मरहले के 6 महीननि में मुकम्मल करण जो टास्क ॾेई छॾियो। मोहसिन नक़वी जो इस्लामाबाद में तामीर थींदड़ जेल जो दौरो। घरू वज़ीर के ॿुधायो वियो त इस्लामाबाद में जेल जो तामीर जो मंसूबो 2017 में शुरू थियो। केतिरनि सालनि खां पोइ बि हिन मंसूबे के मुकम्मल नाहे कयो वियो। जेल में 2000 कैदी रखण की गुंजाइश हूंदी। 2000 वधीक कैदी रखण की गुंजाइश वधाए सघिजे थी। घरू वज़ीर चीफ कमिश्नर ऐं IG पुलिस के तामीराती सरगर्मियुनि की बाक़ायदगी सां अगभराई जो जाइज़ो वठण की हिदायत कई।
पंजाब जो नओं गवर्नर सरदार सलीम हैदर अॼु उहिदे जो हलफ़ खणंदो। सरदार सलीम हैदर पंजाब जो 40हों गवर्नर हूंदो। गवर्नर हाउस लाहौर में मुनक़िद हलफ़ बरदारी में लाहौर हाई कोर्ट जो चीफ जस्टिस नए गवर्नर खां हलफ़ वठंदो। तक़रीब में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ़ा भुट्टो ज़रदारी शरीक थींदा। सरदार सलीम हैदर जो वास्तो ज़िले अटक जे तालुक़े फ़तह जंग सां आहे। हुकूमत हाइड्रो पावर प्रोजेक्ट्स लाइ चीन खां मदद घुरी वरिती। रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जी सरबराहीअ में आला सतही वफ़द चीन में मौजूद। वफ़द जी बिजलीअ जी सप्लाई ऐं विर्छ में महारत रखंदड़ टिनि आला चीनी कंपनियुनि जे सरबराहनि सां मुलाक़ात।